लिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नूरुल अनवार व सिर्रुल असरार व सय्यिदिल अबरार ए मज़हरे नूरे खुदा बलगल उला बिकमालिही ए मज़हरे नूरे खुदा बलगल उला बिकमालिही मौला अली मुश्किल कुशा कशफत तुजा बिजमालिही हसनैन जाने फातिमा हसनत जमी खिसालिही यानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लु अलैहि वालिही पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व सुहाबिका या नूर अल्लाह शाका बनी चो तू बेली थी बिन जो वट कंजक करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो रहंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा किरोड़े एहसान जंहिं अॼो की भलारी रात रमज़ानुल मुबारक जी बा बरकत रात 29 रात असां अव्हां के नसीब फरमाई। कई अहिड़ा इंसान हूंदा पाड़े वारा हूंदा जेके पोएं साल त हिन रात हुया पर हिन साल उहे न रहिया। वक्त असांजो तेज़ीअ सां गुज़रंदो ई रहे थो जेको न कंहिंजे पकड़ण जा जहिड़ो आहे, न कंहिंजे मुसख़र थियण जहिड़ो आहे, न कंहिंजे हथ में हलण जहिड़ो आहे।
ही रब जो कानून आहे, रब जो निज़ाम आहे जेको पंहिंजे तेज़ीअ सां पंहिंजो वक़्तु आहिस्ता आहिस्ता गुज़री रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला सां शैतान या इजाज़त तलब कई त मूंखे क़यामत ताईं हयाती ॾे, ज़िंदगी ॾे, ताकि तुंहिंजा नेक बाधा जेके सिधे राह ते हूंदा ज़रूर मां उन्हनि जे उन रस्ते ते बीहंदुसि, उन्हनि खे उन रस्ते खां भटकाईंदुसि। शैतान पंहिंजे कम में मसरूफ़ आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, जेकॾहिं तूं मुंहिंजे नेक बारनि खे तूं भुलाईंदे, उन्हनि खे रस्ते तां हटाईंदे, त पोइ उहे जॾहिं बि मुंहिंजे दर ते ईंदा ऐं गुनाह जी माफ़ी चाहींदा, मां बि रब्बे करीम उन्हनि खे बख़्शे छॾींदुसि। इहा ई वजह आहे जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब महबूब मुस्तफ़ा अड़ियन जे आधार मिस्कीनन जे मददगार जे सदके असांखे पूरे साल में कुछ रातूं अहिड़ियूं अता फरमायूं आहिनि जिन रातुनि में बानो पंहिंजी ग़फ़लत सां तौबह करे मोटी रब जे दरवाज़े ते अचे। अल्लाह तबारक व तआला मुहर्रमुल हराम पहिरियों महीनो वॾो बरकत वारो महीनो अता फरमायो। उन मुहर्रमुल हराम महीने में 10 ॾींहं वॾा बरकत वारा महीना, बरकत वारा ॾींहं हुया, पर वक़्त जे हिसाब सां उहे बि असांजी ज़िंदगीअ मां गुज़री विया। अल्लाह तबारक व तआला असां ऐं अव्हां जी ज़िंदगीअ में लैलतुल क़द्र खां बि अफ़ज़ल रात हबीब खुदा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अचण वारी रात अता फरमाई। सुभान अल्लाह। इहा बरकत वारी रात, इहा रहमत वारी रात असांजी ज़िंदगीअ में आई ताकि अव्हां जेकॾहिं गुनाहनि में बचड़ी विया आहियो, तव्हां खां भुल थी वई आहे, सहव थी वई आहे, या ॼाणी वाणी गुनाह करे वेठा आहियो, रब जी नाफरमानी करे वेठा आहियो, त मोटी अचो मुंहिंजे दर ते। हूअं त अल्लाह तबारक व तआला जो ऐलान आहे, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां हरगिज़ नाउमीद न थियो। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में केॾी महिल बि दुआ करो, कहिड़ो बि ॾींहुं हुजे, दुआ जे लाइ रब्बे करीम को वक़्त अता न फरमायो। सुबुह जो सवेर पंहिंजे रब्बे करीम खां दुआ घुरी करे रिज़्क़ रोज़ी तलाश करण जे लाइ निकिरी वञे तॾहिं बि सही आहे, पर जेकॾहिं सॼो ॾींहुं पंहिंजो रिज़्क़ तलाश करे रोज़ी करे वापसी ईशा जी नमाज़ पढ़ी रब्बे करीम खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी चाह, इहो बि बहितर आहे। पर अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ कुझु अहिड़ा वक़्त अता फरमाया, कुझु अहिड़ियूं भलारियूं रातूं अता फरमायो जिन जे बारे में नबी पाक साहिब लौलाक फरमायो, इहे उहे रातूं आहिनि जिन रातुनि में बाने जी दुआ खे रद्द न कयो वेंदो आहे। उन्हनि मज़ा हिकु राति जुमे जी राति बि आहे। जुमे जी राति बि वॾी बरकत वारी भलारी राति आहे। पर प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, रजबुल मुरज्जब जो महीनो आयो, उनमें रब्बे करीम 27 तारीख़ वॾी बरकत वारी रहमत वारी रखी आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिअराज करायो। इन रात में मोटी पंहिंजे रब जे दर ते अच। अल्लाह तबारक व तआला का हर ॾींहुं रात में तौबा कबूल करण वारो आहे।
पर इहा रात ख़ुसूसी तौर ते मुसलमाननि खे मुतवजह कयो वेंदो आहे। उहा रात असांजी ज़िंदगीअ मां निकिरी वई, असां पंहिंजी मग़फ़िरत कराए सघियासीं या न? केतिरी इबादत कईसीं, केतिरी रियाज़त कईसीं, केतिरो रब जे आॾो असां रोई करे पंहिंजे गुनाह जी माफ़ी चाही। बहरहाल वरी अल्लाह तबारक व तआला असांजे ज़िंदगीअ में भलारी बरकत वारी रात शब्बे बरात नसीब फरमाई, जंहिंजो नालो ई आहे छोटकारे वारी रात। वॾी बरकत वारी रात, वॾी रहमत वारी रात आहे, जंहिं रात में अल्लाह तबारक व तआला ख़ास पन आसमान दुनिया जे मथा पंहिंजी रहमत जी तजल्लीअ जो नुज़ूल फरमाईंदो आहे। रात जो ऐलान थींदो आहे को हाजतमंद जो उन जी हाजत पूरी कई वञे, आहे को औलाद जो तलबगार अॼो की रात उनखे औलाद ॾिनो वञे, आहे को मिस्कीन लाचार उन जी मिस्कीनी लाचारी दूर कई वञे, आहे को गमखार उन जो गम दूर कया वञनि, आहे को बीमार उनखे शिफ़ा ॾिनी वञे। अल्लाह तबारक व तआला जी रहमत जो ऐलान थींदो रहियो आहे, मगर असां बेबस, असां जेका बदनसीबी असांजी जो अहिड़ियुनि क़द्र वारी रातियुनि जो क़द्र न कयोसीं, अहिड़ियुनि भलारनि रातियुनि जो क़द्र न कयोसीं, जेका अल्लाह तबारक व तआला जी रहमत फजर जी आज़ान ताईं सुबुह सादिक ताईं सॾे रही हुजे। जेको रिज़्क़ मां परेशान आहे उहो अञा सुतो पियो आहे, जेको डॉक्टरनि जा चक्कर लॻाए रहियो आहे भलारी रात सुतो पियो आहे, जेको परेशान हाल आहे उहो पंहिंजी परेशानी जो हल न घुरियो, अहिड़ी बरकतुनि रहमतुनि वारी रात बि उहो रहिजी वियो। बहरहाल अल्लाह तबारक व तआला वरी अहिड़ो महीनो अता फरमायो, हिकिड़ी रात तव्हां खां गुस्सो थी वञे, हिकिड़ी रात ॾींहं जो कमकार करे तव्हां थकिजी था पओ, चलो अल्लाह तबारक व तआला अहिड़ो त बरकत वारो महीनो अता फरमायो, अहिड़ो रहमत वारो महीनो अता फरमायो, जंहिंजी रात वॾी बरकत वारी त जंहिंजी सुबुह वॾी बरकत वारी, जंहिंजो ॾींहुं रहमत वारो, हिक हिक घड़ी जेका अल्लाह तबारक व तआला जी हिन रहमतुनि जी छमा बरसात बरसी रही। अल्लाह ताला जे हबीब महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ही उहो महीनो आहे जे महीने में अल्लाह तबारक व तआला पहिरियां 10 ॾींहं रहमत वारा फरमाया आहिनि। उहे 10 ॾींहं हिक रात जो हिक हिस्सो न, बल्कि सॼा 10 ॾींहं ऐं रातूं अल्लाह तबारक तआला जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे, रहमत जी बारिश थींदी आहे। पर हाय अफ़सोस, उहे 10 ॾींहं बि असां खां निकिरी विया। केतिरियूं असां नेकियूं कयूं, केतिरो असां पंहिंजो पाण खे बदिलायो, केतिरो असां रब जे आॾो झुकियासीं, केतिरो रोई करे पंहिंजे मालिक रब खां रहमत जी दुआ घुरीसीं, पर उहा रात बि असांजी ज़िंदगीअ मां निकिरी वई। हाय ग़फ़लत असांखे घेरियो, ग़फ़लत असांखे वॻोड़ियो। अल्लाह तबारक व तआला 10 ॾींहं ॿिया मग़फ़िरत वारा अता फरमाया त जेकॾहिं तूं गुनहगार बदकार स्याकारा तोखां गुनाह थी था वञनि, 4 ॾींहं 8 ॾींहं तोखां परहेज़गारी वरी साॻियो गुनाहनि में, 15 ॾींहं परहेज़गारी वरी साॻियो गुनाहनि में, महीनो तूं तिलावत क़ुरान पाक करी थो त 11 महीना क़ुरान पाक खे विसारे छॾियो। ही मग़फ़िरत वारा ॾींहं हली रहिया आहिनि। अच रब्बे करीम जी बारगाह में अची करे पंहिंजी गुनाहनि जी माफ़ी घुर। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, एक हदीस पाक जो मफ़हूम हाणे याद आयो जेको मूंखे बयान शुरू में बयान करणो हुयो। बहरहाल नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े मिंबर ते तशरीफ फरमा थिया, जेॾी महिल पहिरें ॾाके ते कदम रखियो आहे, अल्लाह जे हबीब महबूब मुस्तफा फरमायो आमीन। वरी ॿिए ॾाको मिंबर जे ॿिए ॾाके ते कदम रखियो, फरमायाऊं आमीन। वरी टियों ॾाके ते कदम रखियाऊं,
फरमाया आमीन। असहाब रसूल अर्ज कयो सहाबा इकराम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जा अपो अमण तुझे मथा कुर्बान कदे तो मिंबर ते एड़ी तरह आमीन 3 दफा न चयो हाने छाजे करे फरमायो अल्लाह जे हबीब महबूब मुस्तफा फरमायो त जेडी मरमा पेरो कदम रखियो त जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अची करे अर्ज कयो वो शख्स बदबख्त थियो जे पंहिंजे जिंदगी में पंहिंजी अमड़ अबे खे कुराड़प में ॾिठो ऐं उन जी ख़िदमत चाकरी न कयाई उन जी इज्जत एतराम न कयाई उन जी फरमा बरदारी करे उन जूं दुआऊं हासिल करे उन जन्नत हासिल न कई वो शख्स वॾो बदनसीब आहे जंहिंखे जन्नत कमाइण जो मौक़ो मिलियो जेके वक्त इजाजत दी त पंहिंजी अमड़ जा कदम चुम जेके जन्नत जी चौखट चुमण जो इजाजत मिली वई जेके यो वक्त मिली वयो पंहिंजी जी जलमा के राजी करे उन जो दुआऊं हासिल न कयाई पंहिंजे अब्बे की इज्जत एतराम करे अदब एतराम करे उन खां दुआऊं हासिल न कयाई एस ताईं जो उहे बई दुनिया छॾे वया ऐं ही बदबख्त शख्स उन्हनि जी इज्जत एतराम करे जन्नत न हासिल कई त मां चयो आमीन। अल्लाह तबारक तआला जे हबीब महबूब मुस्तफा खातमुल अंबिया फरमायो जेडी मला बे डाके ते मां कदम रखियो वा जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शला उहो शख्स बदबख्त बदनसीब आए जिंजे जिंदगी में रमजान मुबारक अची वयो जिंजे जिंदगी में भलारो महीनो आयो जिंजे जिंदगी में अल्लाह जो मेहमान महीनो आयो जिंजे जिंदगी में नुज़ूले कुरान वारो महीनो आयो जिंजे जिंदगी में तरावीह वारो महीनो आयो पर उन पंहिंजे रब्बे करीम के राज़ी न कयो ऐं पंहिंजे गुनाह जी माफ़ी न कई रमजान मुबारक में पंहिंजी बख्शिश न कराए सकियो त उहो शख्स बि वॾो बदनसीब थियो। अल्लाह जी हबीब फरमायो आमीन। महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेडी मन 3 डाके ते मां कदम रखियो वा अल्लाह तबारक व तआला जे मासूम फरिश्ते हजरत रूहुल अमीन जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहो शख्स बि वॾो बदनसीब थियो जंहिं तुंहिंजो नालो मुबारक ॿुधो पर तुंहिंजे मथां दुरूद न पढ़ाई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वो शख्स वॾो बदबख्त थी वयो जंहिंजे ज़िंदगीअ में रमज़ान मुबारक आयो ऐं उन पंहिंजी बख्शिश न कराई। कहिड़ी तरह इन ॻाल्हि खे सम्झूं ॾिठो वञे त दरिया बहंदो हुजे जे दरिया मां पनियूं सैराब थींदियूं हुजनि ॿई पासा दरिया जा आबाद थींदा हुजनि पर वॾो बदबख्त उहो जानवर जेको दरिया जे किनारे ते उञ में मरी वञे समुंड हुजे समुंड जे दरिया वॾियूं छोरियूं ॾेई रहियो हुजे समुंड जो पाणी तमामु घणो हुजे मगर उन शख्स जे लाइ वॾो बदबख्तीअ जो ॾींहुं हुजे जो समुंड जे किनारे ते उञ मां बेताब थी मरी वञे। जंहिं वटि रमज़ान मुबारक अचे जहिड़ी तरह काबे मुअज़्ज़मा में माण्हू वेंदा आहिनि उते तवाफ़ करे बरकतूं हासिल कंदा आहिनि मिसाल अहिड़ी तरह ॾिनो वेंदो आहे त जेको काबे मुअज़्ज़मा वा इहो खूह वांगुरु आहे जो जंहिं प्यासे खे उञ लॻंदी आहे त उहो खूह ते वेंदो आहे पर जेकॾहिं अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला खां जंहिंखे मग़फ़िरत कराइणी हूंदी आहे पंहिंजी गुनाह माफ़
कराना होंदा आहिनि वो काबे मुअज़्ज़मा जो वञी हज करे उते दुआऊं घुरे इहो खूह मिसल उनखे सैराब कंदो आहे पर जेका बरसात हूंदी आहे उहा गुनहगार खे न ॾिसंदी आहे बदकार जे घर खे न ॾिसंदी आहे अल्लाह जे नाफरमान घर खे न ॾिसंदी आहे उन जे मथां बि अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो आहे एड़ी तरह ही रमजान मुबारक हर घर ताईं पहुचंदो आहे असां गुनहगारनि ताईं अणघुरे पहुचंदो आहे असां जे लाइ रातूं भलारियूं आणींदो आहे ऐं ॾींहं मुश्कबार आणींदो आहे मोतीअ जहिड़ा मिंट ईंदा आहिनि क़ीमती कलाक ईंदा आहिनि पर असां जे मथां अफ़सोस जो इहे ॾींहं बि आहिस्ता आहिस्ता असां गफ़लत में गुज़ारे छॾिया नेकियां कुछ न हम कर सके हैं नेकियां कुछ न हम कर सके हैं आह गफलत में ही दिन कटे हैं आह गफलत में ही दिन कटे हैं हमसे खुश हो के होना रवाना अलविदा अलविदा माहे रमज़ान अलविदा अलविदा माहे रमज़ान अलविदा अलविदा माहे रमज़ान उहे 10 ॾींहं बसां जा विया गुज़री बाक़ी अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेॾी महिल रमज़ान मुबारक जो आखिरी ॾहाको ईंदो आहे उहो जहन्नम खां आज़ादीअ जो ॾहाको हूंदो आहे ॿी जात अल्लाह जे हबीब महबूब मुस्तफा फरमायो मां पहिरें ॾहाके जो इतिकाफ कयो वरी ॿिए ॾहाके जो इतिकाफ कयो पर अल्लाह तबारक व तआला हिक अहिड़ी रात क़द्र वारी अता फरमाई आहे उहा इन आखिरी ॾहाके में आहे लिहाज़ा तव्हां मजा को इतिकाफ करण चाहे त मूं सां गॾु इतिकाफ करे जो अल्लाह तबारक व तआला लैलतुल क़द्र अता फरमाई आहे आखिरी ॾहाके जे 21 अदद में आ लैलतुल क़द्र क़द्र वारी रात या क़द्र वारी रात नालो क़द्र वारी रात के कंहिं ॾिनो कंहिंजी तारीफ़ केर करे कंहिंजी पीउ तारीफ़ करे पुट जी कंहिंजी पूरो महलो तारीफ़ करे उन जे इखलाक जी कंहिंजी केर तारीफ़ करे पर इहा उहा रात भलारी रात आहे इहा उहा क़द्र वारी रात आहे जंहिंजी तारीफ़ खुद खुदा फरमाए रहियो आहे इंसाननि खे जाॻाए रहियो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र बेशक असां लैलतुल क़द्र नाज़िल त फरमाई पर वमा अदराका तू छा जानी तोखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र छा आहे छो जो हिन लैलतुल क़द्र जो उहो क़द्र जाने जे रब्बे करीम नाज़िल फरमाई ऐं जे महबूब मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा जंहिंखे इन जो इल्म अता फरमायो जे मथा क़ुरान करीम नाज़िल फरमायो उहो ई न क़द्र वारी रात जो क़द्र जाने रब्बे करीम आम इंसान के फरमाए तो वमा अदराक तू छा जानी तोखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र छा आहे हाणे खयो सवाल पैदा थियो त वाकई छा आहे अल्लाह तबारक व तआला अॻियां इरशाद फरमायो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर
हाने मां रब्बे करीम तो तव्हां के बुधाया तो लैलतुल क़द्र छाए उहा लैलतुल क़द्र उहा रात आहे जेका 1000 महीनन का बेहतर आहे। इन 1000 महीनन के जेकरे सालन में शुमार कयो वञे तो 83 महीना ऐं कुछ 83 साल ऐं कुछ महीना था थियन। हाने इहा असांजी एतरी उम्र हुजे या न हुजे पर अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे मथा एडो करम फरमायो एडो महबूब मुस्तफा जे सदके साजे मथा करम थियो त तव्हां थोड़ी इबादत कयो अल्लाह तव्हां के घणो अजर दींदो। सुभान अल्लाह। अल्लाह जो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेडी माल मेराज वारी रात मेराज दे वया आहिन ॾिठाऊं त हिक कौम आहे मलाइकनि जी जेका क़याम में बीठी आहे। अल्लाह ताला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिब्रील अमीन के फरमायो कुछ देर ते बीह छो जो ही मलाइका रब जी इबादत करे रहिया आहिनि रियाज़त करे रहिया आहिनि। मां ॾिसां त ही रुकू कीअं था कनि मां ॾिसां त ही सजदो कीअं था ॾियनि। हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मखे ते गुज़रंदे कई साल गुज़री विया आहिनि पर ये मलाइका ये क़याम में बीठा है। अल्लाह जे हबीब महबूब मुस्तफा अगते जेडी मल वया ॾिठाऊं त कुछ माण्हू रुकूअ में आहिनि अर्ज़ कयईं कुछ मलाइका रुकूअ में आहिनि। हज़रत महबूब मुस्तफा फरमायो हाने ही रुकूअ खां मथे उथंदा सजदो कंदा मां ॾिसां त ही मलाइका कहिड़ी तरह इबादत रियाज़त कनि था। जिब्रील अमीन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कई साल गुज़री विया आहिनि मूंखे त ईंदे वींदे हिननि जो रुकू अञा ताईं पूरो न थियो आहे। ही रुकूअ में रब्बे करीम जी तस्बीह बयान करे रहिया आहिनि। वरी अगते अली महबूब मुस्तफा हबीब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुछ मलाइका जेके सजदे में हुया मां फरमायो जो जिब्रील हाने इते बीह त ही जेडी मल सजदे मां सिर खणन जिब्रील अमीन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूंखे कई साल तां गुज़रंदे थियान पर इन्हनि अञा ताईं उन सजदे मजा सिर न खयो आ। महबूब मुस्तफा तमाम घणा खुश थिया त ही मलाइक रब जी केड़ी तरह इबादत और रियाज़त करे रहिया आहिनि पर कुछ गमगीन भी थिया। महबूब मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम छाजे करे गमगीन थिया अल्लाह तबारक व तआला जाने थो छाजे करे मुझो महबूब गमगीन अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम सोचो त जे करे ही मलाइक एडी वडी इबादत और रियाज़त कन पिया इन्हनि के दुनिया जो को कम ना है पर जेका मां गुनहगार उम्मत पोइ ते छॾे आयो आहियां उन्हनि के दुनिया जा भी कम करना हुंदा उन्हनि के शादियों भी करनी होंदियों बच्चन बारन के भी पालनो होंदो रात जो आराम भी करनो होंदो ॾींहं जो रिज़्क़ हलाल तलाश करनो होंदो ऐं हू रब जी इबादत भी कंदा त ही मलाइका जेके उहे त हिन खां यानी इन के त पहुची न सघंदा जेकरे ॼमण खां वठी केर इबादत करे मरण ताईं ॿियो कम ही न करे तॾहिं बि हिननि जो हिकिड़ो रुकू ई उन खां वधीक आहे। अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमायो ओ मुंहिंजा महबूब मां हिक अहिड़ी रात तुंहिंजी उम्मत खे थो ॾियां जे उम्मत उन रात जागी करे इबादत और रियाज़त कंदा मां उनखे 1000 महीननि खां बि वधीक अजर ॾींदुसि। सुभान अल्लाह। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो इहे रातूं 21 23 25 27 ऐं अॼु 29 तारीख़ इहे ॾींहं जेके भलारा हुआ उहे विया असांजा गुज़री उहे ॾींहं बि आहिस्ता 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 वञनि पिया गुज़रंदा ऐं असां केतिरी रब जी रियाज़त करे रहिया आहियूं केतिरी पंहिंजी बख़्शिश चाहे रहिया आहियूं असांजो केतिरो अमल हली रहियो आहे
इन ते असां अवां खे सोचण घुर्जे ऐं अॼो की रात सुभाणे को ॾींहुं बचियो आहे जेतिरो थी सघे त कमकार खां मोकल करे छुट्टी वठी करे रब जी रियाज़त कई वञे महबूब जे मथां दुरूद पाक पढ़ियो वञे हिक हिक मिंट जो क़द्र कयो वञे हिक हिक सेकंड खे पंहिंजे ज़िंदगीअ मां ईअं न गुज़ारजे जो ग़फ़लत में गुज़री वञे जो ही रमज़ान मुबारक जो महीनो वरी आईंदे साल त ईंदो पर खबर ना है त असा हूंदासी या मेहमान त मोटी ईंदो पर अलाए केर जिए अलाए केर मरे रमजान त मोटी ईंदो पर अलाए केर जिए अलाए केर मरे इहा उणतुण आमू पोढ़े खे इन गारणीअ में गारे वियो अज रूह सभिन रो ज़ातन जारम ज़ान मुबारक रारे वियो हिक साल सिकाए आयो हो मसा मिंट घड़ियों के खारे वियो प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो ही रमजान मुबारक तमाम रहमतन वारो बरकतन वारो महीनो असा जे दरमियान गुजरी गयो ऐं हिन रमजान मुबारक जे महीने में कुछ खुश नसीब एड़ा बि हुया जिन अल्लाह तबारक ताला जे पाक कलाम कुरान मजीद जी तिलावत तमाम घणी कई ऐं इहो अल्लाह जो फज़ल ऐं करम आहे जो हिन महीने में पूरी दुनिया में हर साल करोड़े खत्मा निकरंदा है हाफिज कुरान करीम जी तिलावत करे तरावीन में कुरान जो खत्म पूरा कंदा आहिनि त नासरा पढ़ण वारा सॼे साल कुरान पाक अगरचे न पढ़ियाऊं मगर रमजान मुबारक में घट का घट जेको कमज़ोर हूंदो पोइ बि हिकिड़ो कुरान करीम जो खत्मो कढंदो आहे के त 3 ॾींहंनि में खत्मो कढंदा आहिनि के हिन एतिकाफ़ में वेही करे 4 5 खत्म कुरान कढंदा आहिनि हिन कुरान सा उल्फत कुरान सा मोहब्बत असांजे मथां ज़रूरी आहे अल्लाह तबारक तआला इन कुरान करीम जे बारे में कुरान करीम में फरमायो शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान ही रमज़ान जो महीनो उहो बरकतुन वारो महीनो आहे ही उहो रहमतुन वारो महीनो आहे जंहिंमें मां रब करीम कुरान करीम नाज़िल फरमायो आहे सुभान अल्लाह त इएं समझो त असां मुसलमान हर साल अॼु की ज़बान में चयो वञे त कुरान करीम जी सालगिरह मल्हाई अॼो के हुअं त रब करीम जेको कुरान करीम नाज़िल फरमायो उहो 23 सालनि जे अरसे में वक्तन फवक्तन नाज़िल थींदो रहियो पर हिन महीने में अल्लाह तबारक व तआला लोहे महफूज का कुरान करीम मुकम्मल आसमान दुनिया ते नाज़िल फरमायो पो जिब्राइल अमीन के फरमाया हाने आहिस्ता आहिस्ता मौके जे मुनासिबत सां कुरान करीम नाज़िल कर कुरान करीम खणी महबूब जी खिदमत में पेश कर सुभान अल्लाह कुरान करीम का अल्लाह जे हबीब जी केडी मोहब्बत हुई सहाबा इकराम जी केडी मोहब्बत हुई जो महबूब मुस्तफा महबूब कायनात फरमाइंदा हुआ सहाबा इकराम के हजरत आमिर एक सहाबी जो नालो वा जिको खुश इल्हान कुरान करीम पढ़ण वारो वा अल्लाह जे हबीब महबूब मुस्तफा फरमायो ओ आमिर तू कुरान करीम पढ़ मां अल्लाह जो महबूब अल्लाह जो कलाम बुथा उन सहाबी जो छा मर्तबो उन जो छा रुतबो जिको कुरान करीम जे केड़े आवाज में पढ़ंदो जेके अल्लाह जो हबीब बुधंदो अल्लाह जो महबूब
अल्लाह जो कलाम ॿुधंदो। वो सहाबी जेडी मलाइकड़ी जाइ ते वया आहिनि, हिकड़े जबल जे टुकड़ीअ में कुछ सहाबा इकराम खां गॾु हुया। ओचितो काफ़रन हमलो कयो वा, धोखे सां इन्हनि कारियुनि खे वठी वया, उते वञी करे यकदम हमलो कयो वा। इन सहाबी रसूल कुरान करीम सां मोहब्बत करण वारे, कुरान करीम खे खुश इल्हानिय सां पढ़ण वारे खे शहीद करे वरतो वा। उनखे सीने में नेज़ो हयो वा। उहो अल्लाह जे महबूब जो सहाबी शहीद थी वयो वा। उते मथे काफ़र बीठा आहिनि, उन्हनि पाण में गुफ्तगू कया त ही उहो सहाबी आ जेको अल्लाह जो कलाम पढ़ंदो आ, ही अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदो वा। पर अल्लाह जे तिलावत अहिड़े अंदाज़ में कंदो वा जो असांजे पाड़े वारा, असांजा बच्चा ॿार हिन जो कलाम कुरान करीम ॿुधी करे मुसलमान थी वेंदा आहिनि। ही अहिड़े मिठे आवाज़ में पढ़ंदो वा जो दुश्मन भी लिकी करे कुरान जी तिलावत ॿुधंदा आहिनि। हाणे असां अहिड़ो कमु कंदासीं माज़अल्लाह, हुन दिल में इहो सोचो आ, बुरो ख्याल कयो आ, हलो इन हज़रत आमिर जे जिस्म जो मुसलो कयो वञे, यानी इन जे दिमाग़ खे खाली करे, इन जे दिमाग़ जी खोपड़ी कढी करे असां माज़अल्लाह उन में शराब पीअंदासीं। या बदनीयत करे मथा लथा आहिनि उन हज़रत आमिर जे जिस्म मुबारक ॾांहुं, छो जो शहीद त ज़िंदा हूंदा आहिनि। जेॾी महिल उन जे क़रीब अचनि था, जीअं हू पहाड़ खां लहंदा वञनि था, त हज़रत आमिर जो जेको जिस्म मुबारक आ वो ज़मीन खां आहिस्ता आहिस्ता मथे थींदो वियो। एस ताईं जो उन्हनि साहबनि मंझां हिकिड़ो सहाबी पंहिंजी जान बचाए करे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अची पहुतो। अर्ज़ कयईं त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो क़ुरान सां मोहब्बत करण वारो सहाबी जेको तुंहिंजी बारगाह में खिदमत में क़ुरान करीम ॿुधाईंदो आहे, उन खां इहो मामलो थियो जेॾी महिल काफ़िर उन जे जिस्म जे क़रीब आया, एस ताईं मां ॾिठो त मुंहिंजी नज़र खुटी वई, उहो सहाबी एतिरो मथे हलियो वियो। अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उन सहाबीअ जे जनाज़े जी नमाज, उन सहाबीअ जे गुस्ल जो इंतजाम अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मलाइकनि खां करायो। छो जो हू अल्लाह जे कुरान सां मोहब्बत करण वारो, अल्लाह जे कुरान जी तिलावत करण वारो हुयो। हर किताब लिखण वारो लिखंदो आहे त जेकॾहिं हिन में का ग़लती कोताही हुजे त मुतल कयो वञे। प्रिंट जी गलती थी सके थी, इन में केतिरो बि कजे त इन में गलती थी सके थी, पर अल्लाह तबारक व तआला जेॾी महिल क़ुरान करीम नाज़िल फरमायो, फरमायाई अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। मां अल्लाह गवाही ॾियां थो, शाहिदी ॾियां थो, ओ क़िरात क़ुरान जी करण वारा, ला रैब फीह, हिन में थोरी बि शक जी गुंजाइश न आहे। उहो अल्लाह जो कलाम आहे जेको हक़ ऐं सच आहे, इन में का बि ग़लती न आहे, का बि इन में मिस्टेक न आहे। पहिरियां जेके अल्लाह तबारक व तआला अल्लाह पंहिंजा कलाम नाज़िल फरमाया, तौरात नाज़िल फरमायो, इंजील नाज़िल फरमायो, ज़बूर नाज़िल फरमायो, पर उहे जेके हा सिर्फ़ यादि थींदा हा उन्हनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे जिन जे मथां नाज़िल थींदो आहे, उहो उन्हनि खे हिफ़्ज़ हूंदो। इन खां अलावा कंहिं बि उम्मतीअ खे यादि न थींदो। ऐं तौरात, ज़बूर, इंजील जेॾी महिल उहे अल्लाह जा पाक साफ़ नबी हिन दुनिया मझां बज़ाहिर पर्दो मटाए विया, त अॻिते दौर तब्दील थींदे थींदे एस ताईं जो कुझु उलमा उतां जे तौरात पढ़ण वारनि, उन्हनि यहूदियुनि, उन्हनि वॾनि उमरा ऐं रेसनि जे चवण ते अची करे उन में तहरीफ़ करे, यानी कुछ घटाए विधऊं, कुछ वधाए विधऊं। जहिड़ी तरह
तौरेत में मानीअ खां पहिरियां ऐं बाद में खाधो खाइण में हथ धोअण लिखियल हुयो त हुननि पहिरियों मिटाए छॾियो बाद जो बाक़ी रखियो। अहिड़ी तरह कई ॻाल्हियूं जेकॾहिं को अमीर कबीर शख्स गुनाह कंदो हो त उन ते हद जारी न कंदा उन जी उहा आयत मिटाए छॾींदा पर जेकॾहिं को ग़रीब मिस्कीन कंदो हो त उन जे मथां उहा हद जारी कंदा वरी उहा आयत ज़ाहिर कंदा लाज़मी आहे उन तौरात जे इल्म रखण वारनि खे ख़बर हूंदी आहे हू अवाम जे ऐं उन्हनि जेके उन्हनि खे पैसा ॾींदा उन्हनि जे चकर में अची करे उन्हनि जेके अल्लाह जा पाक साफ़ किताब हुया उन्हनि में घटि वधि करे पर अल्लाह तबारक व तआला जेॾी महिल क़ुरान करीम नाज़िल फरमायो अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना व इन्ना लहू लहाफ़िज़ून असां न पंहिंजे ज़िक्र क़ुरान के नाज़िल करण वारा आहियूं ऐं असां इन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। इहो ही कुरान जो मौजज़ो आहे जो अव्हां ॾिठा हूंदा अछिन ॾाढ़नि वारा हाफ़िज़ पुराणे दौर वारा हाफ़िज़ जिन खे अलिफ बे ते सिंधी उर्दू पढ़ण न ईंदो आहे ॾिसी करे पढ़ी न सघंदा पर पोइ बि अल्लाह जो पाक कलाम पूरो यादि करे वेंदा आहिनि। हाफ़िज़ नंढड़ा ॿार जिन खे उर्दू सिंधी चङी तरह सम्झ में न ईंदी आहे उन्हनि खे बि 4-5 सिपारा ॾिसंदव त क़ुरान करीम जा हिफ़्ज़ कयो वेठा आहिनि अञा ॾाढी पूरी न ईंदी आहे त क़ुरान मुकम्मल हिफ़्ज़ कयो वेठा हूंदा आहिनि। अवां कहिड़ी बि किताब खणो उन जो लफ़्ज़ टू लफ़्ज़ ज़ेर ज़बर सां गॾु का बि इबारत यादि न थींदी आहे हा मफ़हूम यादि थी वेंदो आहे जीअं फ़िक़ह जूं किताबूं आहिनि मसाइलनि जूं किताबूं आहिनि ऐं कहाणियुनि जूं किताबूं आहिनि सीरत जूं किताबूं आहिनि उहो मफ़हूम यादि थींदो आहे हदीसुनि जा किताब आहिनि उहे मफ़हूम यादि थींदा आहिनि पर लफ़्ज़ टू लफ़्ज़ ज़ेर ज़बर सां गॾु इहो क़ुरान जो मौजज़ो आहे जो हिक शख़्स जे दिलि में समाइजी वेंदो आहे। अल्लाह जे हबीब महबूब मुस्तफ़ा फरमायो त ही रब जो कलाम तिलावत करण वारे खे हिक अखर जे बदिले 10 नेकियूं मिलंदियूं आहिनि। मां ईअं नथो चवां त अलिफ लाम मीम हिक अखर आहे बल्कि अलिफ हिकिड़ो आहे लाम ॿियो आहे मीम ॿियो आहे जीअं 3 अखर पढ़िया अल्लाह तबारक व तआला उनखे 30 नेकियूं ॾींदो। ही उहो अल्लाह जो कलाम आहे ही उहो अल्लाह जो क़ुरान करीम आहे जेॾी महिल उन हाफ़िज़ जे सीने में ईंदो आहे ही दुनिया त उन जी मोचारी थी वेंदी आहे पर जेॾी महिल उन जो इंतिकाल थींदो आहे मयत खणी करे जेॾी महिल क़ब्र ॾांहुं रवानो थींदा आहिनि अल्लाह तबारक व तआला मिटीअ खे फरमाईंदो आहे ख़बरदार ओ क़ब्र मता हिन बाने के कुछ कयो थई को अज़ाब ॾिनो थई उहो शख़्स आहे जंहिंजे सीने में मूं रब जो क़ुरान क़यामत जो ॾींहुं थींदो हिक हाफ़िज़ खे बिहारियो वेंदो जेको हिफ़्ज़ करण सां गॾोगॾु क़ुरान ते अमल करण वारो हो आमिल हाफ़िज़ हो उनखे चयो वेंदो आम तौर ते अहिड़नि अल्फाज़नि में त केॾी महिल तो जमात जे आॾो तरावीन में क़ुरान ॿुधायो केॾी महिल शबीने में क़ुरान पाक पढ़ी केॾी महिल उस्ताद जे आॾो क़ुरान पाक पढ़ी केॾी महिल तो शागिर्दनि खे क़ुरान पढ़ी ॿुधायो केॾी महिल कंहिंजे आॾो पढ़ी पर अॼु जन्नत में दाख़िल थी ऐं मूं रब्बे करीम जे आॾो क़ुरान जी तिलावत कर जेॾी महिल उहो क़ुरान करीम जी हाफ़िज़ तिलावत शुरू कंदो आहे हर आयत ते उन जो दर्जो बुलंद थींदो वेंदो आहे एस ताईं जो वन्नास ताईं मुकम्मल कंदो आहे जेतिरियूं आयतूं क़ुरान करीम में हूंदियूं आहिनि उन हाफ़िज़ जा दर्जा एतिरा बुलंद थी वेंदा आहिनि उलमा इकराम एतिरो बि लिखियो आहे त उन में जन्नत में दर्जा हूंदा ई एतिरा आहिनि जेतिरियूं क़ुरान में आयतूं हूंदियूं आहिनि त ही आहे क़ुरान सां मुहब्बत क़ुरान जो क़दर कयो
ईंदो हर माण्हूअ खे फ़ाइदो क़ुरान माई थींदो हर माण्हूअ खे फ़ाइदो क़ुरान माई थींदो क़ुरान जो क़दुरु कयो क़ुरान ई कम ईंदो हर माण्हूअ खे फ़ाइदो क़ुरान माई थींदो हिकिड़े शख़्स खे क़बर खोटे रहिया हिकिड़े शख़्स जी भर में ॿी क़बर हुई उन जो कुझु हिसो खोटिजी वियो उन क़बर खोटण वारे ॾिठो त क़बर जे अंदरि जेको आहे रोशनी आहे उन यकदम बंदि करे छॾी क़बर पंहिंजे कम खां फारिग थी करे उन क़बर वारे जी मालूमात कई त ही क़बर वारो केरु आहे ख़बर पई फलाणे घर जो शख़्स आहे उते पहुची हुनजे घरवारीअ खां मालूम कयो वियो त हिन जो अमल कहिड़ो जो हिन जे क़बर में मां रोशनी ॾिठी आहे हिन जे क़बर में मां नूर ॾिठो आहे हिन जो अमल कहिड़ो हो ही परहेज़गार हो नेकोकार हो उन औरत चयो त मूंखे हिन जो को ख़ासि अमल यादि ई कोन थो अचे हू अहिड़ो त को ख़ासि नेक बि न हुयो हा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आहे सुबुह जो सवेर उथी करे ही क़ुरान करीम खे खोलींदो आहे क़ुरान करीम जी आयत जे मथां हथ रखंदो आहे अर्ज़ कंदो आहे या अल्लाह मां पढ़ियल न आहियां मूंखे ख़बर न आहे त छा लिखियल आहे पर ही बि हक़ आहे ही बि हक़ आहे जेको लिखियल आहे सो सचा जेको लिखियल आहे सो सचा जेको लिखियल आहे सो हक़ आहे ईअं चवंदो वेंदो क़ुरान करीम जे मथां आङुर फेराईंदो वेंदो ऐं रोंदो त या रब्बे करीम मां क़ुरान करीम मुंहिंजी बदनसीबी आहे जो मां ॾिसी बि पढ़ी नथो सघां थी सके तो त अल्लाह तबारक व तआला उन जी इखलास जी नियत सां उन खे इहो अजर अता फरमायो हुजे अमा पाण असां इन ॻाल्हि ते प्रैक्टिकल कयूं त का नात जेको केरु ठाहींदो आहे या नात जेको शाइर पढ़ंदो आहे लिखंदो आहे त उन जे आॾो उहा नात सुहिणे अंदाज़ में पढ़ी वेंदी आहे त पढ़ण वारे जो त पंहिंजो कमाल हूंदो आहे पर वेठा हाज़िरी जेड़ा खुश थींदा उन खां कई दर्जा ज्यादा ठाहिण वारो खुश थींदो आहे त मुंहिंजी जेका ठहियल नात ई कहिड़े अंदाज़ में पढ़ी रहियो आहे पर जेकॾहिं हू तर्ज़ खे बिगाड़े छॾे ऐं ग़लति पढ़े लफ़्ज़नि खे हेॾा होॾा करे छॾे हुन जा उचार जेके लिखियल आहिनि उहे ग़लति पढ़े जंहिंखे जी पढ़े त हू ठाहिण वारे खे वॾी कावड़ी बड़ा मां हेतिरो महिनत सां ठाहियो त हिन त सॼो माना गड़बड़ करे छॾियो जेको मुंहिंजो मक़सदु हो सो त सही नमूने हिन बयान ई कोन कयो त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो ही इंसान जी मिसाल पर रब्बे करीम जो कलाम जेको इन जी तिलावत करे जेको इन जी समात करे उन खां रब्बे करीम छो न ख़ुशि थींदो सुभान अल्लाह ही अल्लाह जो महबूब कलाम आहे जेको अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे मथां नाज़िल फरमायो आहे ऐं हिन क़ुरान पाक सां मुंहुं मोड़ी त पोइ दुनिया में को चारो नाहे जंहिंसां माण्हू कामयाबी हासिल करे हिकु बुज़ुर्ग मिसाल ॾींदे फरमायो त ही क़ुरान जेको आहे इहो वसीलो आहे ही क़ुरान हिकु रस्सी आहे जंहिंजो हिकु हिसो अल्लाह ताला बाननि ॾे छॾे ॾिनो ऐं ॿियो हिसो रब्बे करीम पाण वटि रखियो आहे अवाम खे हिकु रस्सी अता फरमायाई त जंहिंखे कामयाब थियणो आहे हिन रस्सी में पकड़जी हिन रस्सीअ में काबू थी वञे एसिताईं जो जंहिं हिन रस्सीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो त उहो कामयाब थी वियो ही उहो अल्लाह जो कलाम आहे अल्लाह जे हबीब महबूब मुस्तफा इन कुरान करीम जे पढ़ण वारे जे लाइ छा फरमायो मन तअल्लमल कुरान व अल्लमहु जेको खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु
अव्हां मजा जेको दौलतमंद आ तव्हां उनखे मतां चओ त बेतरा कामयाब आ, या जेको हुनरमंद आ उनखे मतां समझो त कामयाब आ। पर अल्लाह जे हबीब फरमायो खैरुकुम, तव्हां सभिनी मजा बेहतरीन शख्स उहो आहे जे कुरान करीम जी तालीम हासिल कई, कुरान करीम पढ़ियो ऐं कुरान करीम पढ़ायो। बेहतरीन शख्स कामयाब शख्स उहो आ। दुनिया में किरोड़े माण्हू आया पर किरोड़े माण्हुनि मजा अल्लाह जे महबूब खातमुल अंबिया मिस्कीनन जे मददगार कामयाब शख्स जी वस्फ बयान कई त उहो कामयाब शख्स आ जे कुरान करीम पढ़ियो ऐं कुरान करीम पढ़ायो, यानी वो ही शख्स कामयाब है। हजरत सैयदना अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु फरमायन था इन हदीस मुखे ते विहारियो आ, यानी इन ही हदीस मुखे ते गोड़ा भनी विहारियो आ। इन ही हदीस ते अमल कंदे मां कुरान करीम जी तालीम हासिल कई, असहाबे सुफा में शामिल थिस, अल्लाह जे महबूब जो शागिर्द थिस ऐं मजीद शागिर्द वधाइण लॻस ऐं कुरान जे तालीम खे आम करण लॻस। ही कुरान करीम का जह मोहब्बत कई आ, बरोज़े क़यामत अल्लाह ताला जे महबूब फरमायो त क़यामत जेडी के शख्स के हिसाबो किताब जे लाइ बिहारियो वेंदो, उन जा सिफारिशी ब माण्हू ईंदा, ब अहिड़ियूं शयूं जेके उन जी सिफारिश कंदा। हिकु हूंदो रमज़ान, ॿियो हूंदो कुरान। ही रमजान मुबारक महीनो अल्लाह जी बारगाह में अर्ज कंदो या अल्लाह हिन शख्स के बख्शे छॾ, हिन शख्स जे बारे में मुझी शफात कबूल फरमा, जो मां हिन के ॾींहं जो खाइण पीअण खां रोके रखियो तो अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर हिन रोज़ो रखियो, रोज़ा हिन मुकम्मल कया, सिर्फ तुंहिंजी रिज़ा जे ख़ातिर हिन रोज़ा रखिया, हिन जे बारे में मुझी शफात कबूल फरमा। कुरान करीम अर्ज कंदो या रब्बे करीम मां तुंहिंजो बेमिसाल कलाम आया, मां कुरान करीम तुंहिंजो कलाम आया, हिनखे रात जो तरावियन में कुरान पाक पढ़ण जे लाइ, कुरान पाक ॿुधण जे लाइ मां रात जो जागरायो हो, हिन तुंहिंजो कुरान पढ़ियो हो, तुंहिंजो कलाम ॿुधो हो, हिन जे बारे में मुंहिंजी शफात कबूल फरमा। अमा आमिना जे लाल महबूबे मुस्तफा फरमायो अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिन्ही जी शफात कबूल फरमाइंदो। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, ही आहे कुरान करीम। असां ऐं अव्हां वरी पंहिंजी ज़िंदगीअ ते गौर कयूं त असांजो छा हाल आहे, असांजो कुरान सां केतिरो रब्त आहे, असां कुरान करीम खे केतिरो वचड़ियल आहियूं, असांजो सियासी जलसन में केतिरो तवज्जो आहे, दुनियावी जलसन में केतिरो तवज्जो आहे, तकरीरन दे घणो तवज्जो आ, बयानन दे केतिरो तवज्जो आ, कलामन गानन दे केतिरो तवज्जो आ, फिल्मों ड्रामन के असां केतिरो वक्त था ॾियूं, पर नथा वक्त ॾियूं त अल्लाह जे कलाम खे वक्त। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, साल सारो गुज़री वञे असां अव्हां कुरान करीम खोले न ॾिठो वञे, केॾी न इहा असांजी बदबख्ती आहे। ऐं असां जेके आहियूं मञण वारा महबूबे मुस्तफा जा गुलाम आहियूं, जंहिंजी फातिमत ज़हरा न्याणी जन्नत जी मालिकाणे रात जो जेॾी महिल कुरान करीम जी तिलावत फरमाईंदी हुई, बरकातू नमाज नफल पढ़ंदी हुई, पहिरीं रकात में कुरान करीम जी तिलावत कंदी हुई, अञा पहिरीं रकात में कुरान करीम जो ख़त्मो मुकम्मल कंदी हुई त सिज उभरी ईंदो, यानी फजर जो टाइम शुरू थी वेंदो, रोई करे रब्बे करीम के अर्ज़ कंदी या अल्लाह तो रात एतरी नठी कई जो तुझे महबूब जी न्याणी बरकातू नमाज नफल भी दिल खोले न पढ़िया, वो जी एड़ी अमर जी जलों जे उन जो पुत्र इमाम हसन इमाम हुसैन हुजे।
उन जो पीउ मौला मुश्किल कुशाओ जे जिको घोड़े ते चढ़ण महिल क़ुरान सां केतिरी मुहब्बत हिकिड़ो रिकाब में पैर रखंदा हा वरी ॿियो रिकाब में पैर न पहुचंदो हो मौला मुश्किल कुशा शेरे खुदा असदुल्लाह गालिब करमुल्लाह वजुल करीम क़ुरान जो ख़त्मो मुकम्मल कंदा हुआ असां उन हस्तीअ सां मुहब्बत करण वारा आहियूं जे हस्ती क़ुरान करीम जे करे क़ुरान करीम जे मथां पंहिंजी जिंद जान कुर्बान करे छॾी जिको नेज़े ते सिर तन खां जुदा थी वञे पर क़ुरान करीम उन जी ज़बान तां न हटे क़ुरान करीम जिको आहे ज़बान ते जारी हुजे उहो इमाम आली मकाम उहो इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु मता क़यामत जे ॾींहुं हुसैन खे मुखातिब थी करे चए असां ग़ुलामनि खे ओ मुंहिंजे मुहब्बत जे दम भरण वारा मुंहिंजो जेको जिस्म जिंद जान जेका सा क़ुरान जे मथां कुर्बान थी वई मुंहिंजो जिद को सिर मुबारक हो उहो नेज़े ते हो जिस्म करबला में हुयो पोइ बि मुंहिंजे ज़बान ते क़ुरान हुयो तुंहिंजो जिस्म जेको हो उहो पंहिंजे मथे सां सिर सां जुड़ियल हुयो पोइ बि तूं क़ुरान करीम न पढ़ियो तुंहिंजी हालत इहा हुई जो तो ॾिसी बि क़ुरान पाक न पढ़ियो कहिड़े कम जूं हे असां जूं अखियूं जेके दुनिया जा नज़ारा कनि हर चीज पढ़ी MP MA थी वञनि मास्टर PhD करे वेही रहनि पर न पढ़ंदा अचे त अल्लाह जो कलाम न पढ़ंदा अचे कहिड़ो इमाम आली मकाम खे ॾेखारींदासीं प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो ही सहाबा इकराम हुआ ही अहल बैत हुआ जिन कुरान करीम जी हिफाज़त बि कई त क़ुरान सां मुहब्बत बि करे ॾेखारियऊं असांखे ऐलान ॾेई करे ॿुधाए विया जे कामयाबी अथव त क़ुरान में अथव असां सजदा कज़ा कया उज़र बिना होड़ा तीरन जे बसकारे में हिक सजदे जे सेखारण लहे केॾो खर्च हुसैन जो आयो हो कुछ सोचत कर हिन कारण लहे केॾो खर्च हुसैन जो आयो हो इमाम आजम रहमतुल्लाह ताला अलैह 61 खत्मा कुरान करीम जा रमजान मुबारक में पढ़ंदा हुया हिकड़ो ॾींहं जो कुरान करीम ख़त्म कंदा हा ॿियो रात जो कुरान करीम ख़त्म कंदा हुआ ऐं अहिड़ी तरह ॾींहं रात में 60 ख़त्मा थींदा आहिनि ऐं हिकड़ो कुरान करीम जो ख़त्मो तरावीह जे अंदर मुकम्मल कंदा हुआ एक बुजुर्ग फरमाए तो त जेके मस्जिद आहे उन मस्जिद जे हर मिंबर हर सुतून जे आडो मां कुरान करीम जो खत्मो मुकम्मल कयो आ ही कुरान सा मोहब्बत आ हुजूर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जमण साण 18 सिपारन जा हाफिजा पुछो वियो त ही तो कीअं याद कया हजरत हुजूर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मुंहिंजी अमड़ जीजर के 18 सिपारा याद हुआ वह 18 सिपारन जी तिलावत कंदी हुई मां पेट में बुधी करे याद करे छलिया ही अमड़ जीजल जो एडो वडो कमाल आ जेका मां पंहिंजे पुट खे डॉक्टर बनाए सके थी जेका अमड़ पंहिंजे पुट खे इंजीनियर बनाए सके थी जेका जीजल पंहिंजे पुट खे मास्टर बनाए सके थी उहा जीजल कुरान करीम जो हाफिज भी बनाए सके थी इस ताईं असांजे दौलतपुर जो वाक़ियो आहे हिकिड़ो कॉलेज जो उस्ताद आहे टीचर आहे हुन ॿुधायो त मुंहिंजी मां जेका आहे मूंखे स्कूल जी तालीम जी तरगीब ॾियारींदी आहे मां पढ़ंदो रहियुसि 7 दर्जे में जेॾी महिल आयुसि उन महिल मूंखे ख़बर पई त मां त पढ़ियल ई कान्हे हालांकि
इहो हक़ीक़ी वाक़ियो आहे। हालांकि डेली मूंखां सबक पुछंदी आहे, वरी मां हिब कंदोसि कचो थींदो त मूंखे मार ॾींदी आहे। इहा अमड़ जहिड़ी दुनियावीअ जे लाइ कोशिश करे थी न, जेकॾहिं चाहे त पुट 5 वक़्त नमाज़ी बि बणिजी सघे। जेॾी महिल सुबुह जो सवेर थींदी आहे, असांजी अव्हांजी हिन क़ुरान सां मोहबत केतिरी आहे। अॼोको दौर जो हाल छाजे लाइ बिगड़ियो आहे, अॼु फितना छाजे लाइ उठिया आहिनि, भाउ भाउ सां बेज़ार छो आहे, कसीर दौलत हुजण जे बावजूद बेसुकूनी छो आहे, जो असां अल्लाह जे क़ुरान जी तिलावत छॾे ॾिनी आहे। सुबुह जो सवेर उथी करे मां पंहिंजे बच्चे खे ज़ोरीअ उथारे थी, वञ मस्जिद में क़ुरान पाक पढ़ी आ। न उनखे मुंहुं धोरायाई, न उन जा कपिड़ा तब्दील कयाई। ख़बर न आहे त राति जो उन कपिड़नि में पेशाब कयो या न कयो। ईअं ई अखियूं मटींदा ॿार मस्जिद में अचनि था, अची करे जहिड़ो तहिड़ो मुंहुं धोई, जहिड़ा तहिड़ा पेर धोई करे क़ुरान पाक पढ़नि था। पोइ जीअं मौलवी साहब पढ़ायो तीअं पढ़ी वापसि वञनि था, देरि कनि था। पीउ पियो अचे त छोकिरे खे जल्दी छॾ, ट्यूशन स्कूल वञिणो आहे। वरी जेके मां ॿार मोटी घर आयो आहे, हाणे अमड़ जो छा तवजो आहे, जल्दी कर नाश्तो करे वठ, जल्दी कर, देर थी थिए स्कूल खे। ॿार खे पाण विहजारे थी, उनखे खुशबू लॻाए थी, उनजे अखियुनि में सुरमो विझे थी, उनजे ॿारनि खे तेल हणे थी, सुठा कपिड़ा पाराए करे, टाई पाराए करे। जेकॾहिं नाश्ते में लेट हुआ त नाश्तो बि हथ में थी ॾे त वञी उते कजां। 5 कलाकनि जे लाइ ॿार खे स्कूल मोकिले, सिर्फ़ छॾे न पर छॾे अचे थी या मोकिले थी। 5 कलाक वो ॿार स्कूल में पढ़े थो। हाणे ॿुधायो त ॿार क़द्र कंहिंजो करे, हिन दुनियावी तालीम जो क़द्र करे या क़ुरान जो क़द्र करे? क़ुरान हुन कहिड़ी हालत में पढ़ियो? राति जो पसीने वारे कपिड़नि में हुन क़ुरान पढ़ियो, वरी मोटी आयो त पुछो बि न वियो त सबक वती या न वती। एसि ताईं छोकिरा अहिड़ा चालाक ॿाहिरि वेहो मोटियो वञनि। असां पढ़ी आया आहियूं, घर वारनि खे एतिरी तौफ़ीक़ कान पई मिले त भाउ मौलवी खां पुछो त सही, अचे पियो कोन पियो अचे। अहिड़नि जी बि तादाद आहे, पर बसि वञे पियो ॿारु, टाइम पूरो करे अचे पियो, पढ़े पियो। साल गुज़रियो वञे, क़ाइदे मां कोन निकिरनि। मजाल आहे जो माउ पीउ पुछे, वरी जे पुछ त भाउ तुंहिंजो छोकिरो अचे निभागो पढ़े ई नथो। बाबा निभागो अचे क़ुरान पाक लाइ छो आहे? स्कूल लाइ निभागो आहे ई कोन। पीउ पंहिंजे पुट खे निभागो पियो अचे त उस्ताद हुनखे कहिड़ो सिभागो करे? त असांजी अव्हांजी मोहबत केतिरी आहे। एसि ताईं जो अॼु ॻोठनि में, असांजे बि हिकिड़ो ॻोठ असांजो आबाई ॻोठ आहे, अॼु ताईं बि हुन में सुबुह जो सवेर लाउड ते ऐलान कंदो आहे, अबा क़ुरान करीम जो टाइम थी वियो आहे पढ़ण जो, ॿारनि खे मोकिलियो क़ुरान। कॾहिं स्कूल मां ऐलान आयो? मां दुनियावी तारीफ़ जे ख़िलाफ़ नथो ॻाल्हायां, पर अहमियत जी थो उजागर कयां जो असां जो अमल कहिड़ी तरह पियो वञे। पोइ उहो औलाद क़ुरान जी केतिरी इज़त करे। कॾहिं स्कूल मां इहो ऐलान नथो अचे त ॿारनि खे स्कूल मोकिलियो, पर मस्जिदनि मां ऐलान अची रहियो आहे, बाबा ॿारनि खे मोकिलियो त क़ुरान करीम पढ़नि। होॾां किताब बि वठी ॾियो ऐं होॾां असां फीस बि ॿियारियूं, पर हेॾा क़ाइदे वठण जा छोकिरे वटि पैसा कोन। जे महीने ते 10 रुपया कारी साहब घुरे त उहे बि उन वटि कोन। इहो असांजो अमल हली रहियो आहे। जॾहिं असां वटि अहिड़ो अमल हली रहियो आहे त क़ुरान जो क़द्र कहिड़ी तरह ॿारनि जे दिलि में जागे। पर अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी वॾो क़दम खयो आहे, जेको कुल वक़्ती ऐं जुज़ वक़्ती मदरसो क़ाइमु कया आहिनि ऐं उन्हनि खे उहा ई अहमियत ॾिनी आहे। बाबा जेकॾहिं तोखे पुटु पढ़ाइणो आहे त हिनखे सींगारे सवारे मोकिल, इनखे ड्रेस पाराए मोकिल, इनखे मथे ते इमामो पाराए मोकिल, हिते वठी मोकिल। डेली रिपोर्ट असां खां वटि त छोकिरो केतिरो पढ़े। जे 4 ॾींहं 8 ॾींहं नथो अचे त हुनजी दाख़िला मनसूख आहे। बाबा हिनखे घर बिहार वञी हिनखे इंजीनियर बणा, जेतिरी तोखे ज़रूरत न आहे तेतिरी असांखे बि न आहे। त लिहाज़ा प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, जेको होशियारु आहे न, घणो इंग्लिश खे घणी थी अचे, जंहिंजो पढ़ाई ते घणो तवजो आहे, ट्यूशन ॿार उन वटि थो पढ़े। पर जेको मोबाइल ते वेठो उस्ताद ॾिसे त उन वटि के ट्यूशन वारा कोन थो छॾे। पर केरु एतिरो सोचे कोन थो त क़ुरान करीम जेको पढ़ाए पियो उहो सही बि पढ़ाए पियो न, उन जा मखारिज दुरुस्त बि आहिनि या न, इन जी का परवाह न आहे, बसि पढ़ी अचे।
प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, असांखे अव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते तवजो ॾियणो पवंदो ऐं क़ुरान जो क़द्र करणो पवंदो। जॾहिं असां क़ुरान जो क़द्र कंदासीं त पोइ असां पंहिंजी ज़िंदगीअ में कामयाब थींदासीं। पहिरियां सहाबा इकराम मुसलमान वॾनि बुलंद मक़ामनि ते पहुता क़ुरान जो क़द्र करे। अॼु असां ऐं अव्हां पूरी दुनिया में ख्वार आहियूं क़ुरान खे छॾे करे, क़ुरान खां पुठी फेरे करे। अॼु असां ऐं अव्हां परेशान आहियूं। रिज़्क़ रोज़ीअ में तंगी आहे। जेकॾहिं रिज़्क़ रोज़ीअ में बरकत घुर्जे त सुबुह जो सवेर यासीन शरीफ़ जी तिलावत करे पोइ जेको बि रोज़ीअ ते वेंदो अल्लाह ताला उन जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत ॾींदो। सुबुह जो उथण साण जेको अल्लाह जो कलाम ॾिसे उन खां पोइ पंहिंजो रिज़्क़ कमाए त छा रब्बे करीम उन जे रिज़्क़ में बरकत न ॾींदो? जंहिंजे घर में क़ुरान जी तिलावत कई वेंदी, जंहिंजे घर में क़ुरान करीम पढ़ायो वेंदो, छा उन जे घर में बि रिज़्क़ जी में बरकत न पवंदी? बरकत इहा न आहे त माल घणो जमा थी वञे, बरकत इहा आहे त जेतिरो आहे इन में पूरो थी वञे, परेशान हाल न थिए। हाणे ॾिठो वञे त हाफ़िज़ साहब जेको आहे उन जी मस्जिद इमाम साहब जी पघार 7,000 8,000 12,000, वधि में वधि वॾियुनि मस्जिद में ॾिसंदे 14-15,000 पघार आहे। ऐं वरी तव्हां पंहिंजे घर जो पंहिंजे पाड़े वारनि जे घर जो ॾिसंदो त खीर जो बिल 7,000, जेको बचनि ॿारनि जे लाइ खीर था वठूं उन जो ई 7-8,000 बिल थो अचे। पर जेकॾहिं उहो इमाम साहब सॼे घर जो ख़र्च 8,000 मां कीअं थो हलाए? हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि जी बारगाह में हिकिड़ो शख़्स आयो, चई त तव्हां चवंदा आहियो बरकत बरकत पवंदी बरकत पवंदी, बरकत जी का चीज़ न आहे। या बरकत मिड़ई ईअं ॻाल्हि आहे, बरकत जो असल सां ताल्लुक न आहे। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि फरमायो, तूं ॾिस त अल्लाह तबारक व तआला हलाल में बरकत रखी आहे, हराम में जेका आहे सा बरकत न आहे। चई साईं कहिड़ी तरह तव्हां मूंखे सम्झायो मिसाल ॾेई। हज़रत सैयदना इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो, ॾिस अल्लाह तबारक तआला मेयूं ढकियूं बकरियूं पैदा फरमायो। अवां ॾिसंदो त जेॾी महिल ज़िलहज जो महीनो ईंदो आहे उन महीने में हज़ारे न लखे जानवर कुसंदा आहिनि। इहा आहे मौक़ियो। मौक़े खां अलावा कई पाॾा कुसंदा आहिनि, कई छेला डेलीअ जे रोज़ ते कुसंदा आहिनि। मेह ढगी बकरी इहा घणा फर ॾींदी आहे? बकरी 6 महीने फर ॾींदी आहे ऐं मेह 9 महीने ॾींदी आहे। वरी बि हिकिड़ो किथे किथे वञी 2-3 था थियनि न त ठहियो त वरी बि ॾिसूं त हर साल रेवड़नि जा रेवड़ हज़ारनि जे तादाद में माल बीठो आहे। इहा इन्हनि में बरकत आहे, बकरियुनि में बरकत आहे। पर मिसाल ॾियण जे सम्झाई त कुती घणा बचा ॾींदी आहे, उहा बचा लाइ केतिरा ॾींदी आहे ऐं केतिरे अरसे में ॾींदी आहे। पर तव्हां एतिरा वलर कुतनि जा न ॾिठा हूंदा। उनखे ॻाल्हि सम्झ में अचे त वाकई हराम में बरकत न आहे, हलाल में बरकत आहे, जो हर साल एतिरा कुसण जे बावजूद बि एतिरा वधी आहे। चई हुज़ूर मूंखे इन्हनि जो राज़ ॿुधायो, बकरियुनि में एॾी बरकत छो आहे? हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि फरमायो, तव्हां ॾिसंदो त राति जेॾी महिल शुरू थींदी आहे बकरियुनि खे निंड खणंदी आहे। बकरियूं निंड पयूं हूंदियूं आहिनि, अञा राति जो पहिरियों हिसो हूंदो आहे, बकरियूं निंड पयूं हूंदियूं आहिनि। केॾी महिल तहज्जुद जे टाइम ते उथी ॾिस त बकरियूं जागंदियूं पयूं आहिनि। जेॾी महिल राति जो पोयों हिसो थींदो आहे बकरियूं जानवर जागंदा पिया आहिनि। हलाल जेको बि जानवर हूंदो आहे जागंदो पियो आहे, ओगर वराईंदो पियो आहे, पाण में खेॾंदो पियो आहे। जेॾी महिल रब जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे, जेॾी महिल बरकत नाज़िल थींदी आहे उन महिल इहे जागंदा आहिनि। पर ॾिसंदो त जेके कुता आहिनि उहे राति जे पहिरें हिसे में जागंदा आहिनि ऐं पोयों हिसे में ॾिसंदो त सुता पिया। जेॾी महिल बरकत जो नुज़ूल थींदो आहे त सुता पिया हूंदा, जेॾी महिल रहमत जो नुज़ूल थींदो आहे त सुता पिया हूंदा आहिनि। महबूब मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त या रब करीम मुंहिंजी उम्मत खे सुबुह में बरकत अता फरमा। सुबुह जो सवेर जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जंग जे लाइ काफ़िलो मोकिलींदा हुआ, नेकीअ जी दावत जे लाइ मदनी
काफ़िलो मोकिलींदा त सुबुह जो सवेर रवानो कंदा। अल्लाह तबारक ताला जे हबीब फरमायो त मुंहिंजी उम्मत जे लाइ सुबुह में बरकत आहे। पर जेके एतिरी लेट ताईं सुता पिया हुजनि, वो खणी लख कमाईंदा हुजनि त कीअं बरकत थिए। सुबुह जो असां वहां सुता पिया हूंदा आहियूं, पर ॾिसंदा फजर जो टाइम थींदो त इमाम साहब उथी अज़ान पींदो, उन महिल उहो उथियल पियो हूंदो, जंहिं महिल बरकत जो नुज़ूल थींदो। इन जे लाइ उन 8-10-12 मां घर पियो हलंदो आहे। उन जूं ईदूं बि हलंदियूं आहिनि, उन्हनि जा जेके एमरजेंसी मसला आहिनि उहे बि हलंदा आहिनि, उन्हनि जे आॾो डिलीवरियूं थींदियूं आहिनि, उन्हनि जा बि परेशान हाल उहे बि थींदा आहिनि, पर अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ में पियो हलाईंदो आहे। जो सुबुह जो सवेर उहे उथंदा आहिनि, सुबुह जो सवेर उथी करे रब जे आॾो सजदो कंदा, उन खां पोइ कमकार ते निकिरंदा आहिनि। जेकॾहिं असां सभई इन कम खे वठंदासीं त अल्लाह चाहियो त असांजे बि रिज़्क़ रोज़ी में बरकत थींदी, असांजूं बि परेशान हाल दूर थींदियूं। हाणे क़ुरान करीम पढ़ण जो हिकु नुस्ख़ो अव्हां खे ॿुधायां थो। नियत कयो त रमज़ान मुबारक त ही असांजी ज़िंदगीअ मां वियो गुज़री, आईंदे साल अलाए हुजे अलाए न। वास्ता तुझको मीठे नबी का, वास्ता तुझको मीठे नबी का, हश्र में ना हमें भूल जाना, हश्र में हमको मत भूल जाना, वास्ता तुझको मीठे नबी का, हश्र में हमको मत भूल जाना, सरे महशर हमें बख्शवाना, अलविदा अलविदा माहे रमज़ान, अलविदा अलविदा माहे रमज़ान, अलविदा अलविदा माहे रमज़ान। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, जेकॾहिं अवां नमाज जा पाबंद आहियो, ऐं नमाज हर मुसलमान में था फर्ज़ आहे, जेकॾहिं असां नमाज ते अचूं ई था, हिकिड़ो कमु थोरो वधीक कयूं जो आज़ान अची मस्जिद में ॿुधूं, थोरो वक़्त जी कुर्बानी ॾियूं। आज़ान ॾींहं में 5 नमाज़ूं आहिनि, 5 नमाज़ुनि में असां जेकॾहिं क़ुरान करीम जी तिलावत कयूं त आराम सां क़ुरान करीम जो ख़त्मो हर महीने पूरो करे सघूं था। कीअं? जेॾी महिल आज़ान अचे पहिरें वुज़ू करे वेहिजे, सुन्नत पढ़ी करे तिलावत क़ुरान पाक शुरू कजे। तक़रीबन 20 मिंट 15 मिंट हूंदा आहिनि, इन में असां 1 पाव क़ुरान पाक जो पढ़ी सघूं था, यानी क़ुरान पाक जो चौथो हिसो, क़ुरान पाक जो न सिपारे जो चौथो हिसो असां पढ़ी सघूं था। हाणे सिपारे में घणा हिसा आहिनि? 4 इमियूं आहिनि, 4 पाव आहिनि, 4 हिसा आहिनि, जिथे अर्बा लिखियल हूंदो आहे, वरी निस्फ़ लिखियल हूंदो आहे, वरी सलास लिखियल हूंदो आहे, वरी सिपारो पूरो हूंदो आहे। इहे जेकॾहिं असां फजर में पढ़ूं 1 पाव, वरी ज़ुहर में पढ़ूं, वरी असर में पढ़ूं, मगरिब में त वक़्तु हूंदो न आहे, लिहाज़ा वरी इशा में असां पढ़ूं त क़ुरान पाक जो 1 सिपारो पढ़ी वियासीं। महीने में क़ुरान पाक जो ख़त्मो मुकम्मल थियो। पर प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, 12 महीना गुज़री था वञनि, असांजो क़ुरान जो ख़त्मो पूरो कोन थियो। जेकॾहिं अञा थोरी वधीक ई सुस्ती आहे या थोरी वधीक ई मजबूरी आहे, जेकॾहिं अवां नमाज़ ते ई अचो था त घटि में घटि सुबुह जो फजर खां पोइ सिर्फ़ु 1 पाव, जंहिंजा 15 मिंट लॻंदा या वधि में वधि वञी 20 मिंट लॻंदा, उहो असां डेली पढ़ूं त क़ुरान जो ख़त्मो 4 महीननि में पूरो थींदो। लाज़मी आहे डेली 1 पढ़ंदासीं, 1 पाव त 4 ॾींहंनि में सिपारो पूरो थींदो। जॾहिं 4 ॾींहंनि में सिपारो पूरो थिए, पर जेकॾहिं फजर में कंहिं कम सां निकिरी सॼे ॾींहं में सिर्फ़ु 1 पाव जी तिलावत कई वञे त 4 ॾींहंनि में सिपारो पूरो, 4 महीननि में क़ुरान पाक पूरो। साल में घणा क़ुरान पाक? 4 क़ुरान पाक।
पर साल में असांजो हिकिड़ो क़ुरान पाक बि न निकिरे त पोइ असांजे लाइ क़ुरान सां मुहबत करण वारनि जे लाइ अफ़सोस जो मुक़ाम आहे। त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, ही क़ुरान जूं बरकतूं तमामु घणियूं आहिनि, ही रमज़ान जूं बरकतूं तमामु घणियूं आहिनि। पर प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, रमज़ान त वञी पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो, पर ईअं न थिए जो रमज़ान जेॾी महिल वियो त असांजी बि छुटी थी वई, असां मस्जिदुनि जो मुंहुं ॾिसणु बंदि करे छॾियो। पर जेॾी महिल वरी रमज़ान मुबारक असांजी ज़िंदगीअ में अचे त असांखे उन हाल में ॾिसे जिन हाल में छॾे वियो, जे हाल में असां क़ुरान जी तिलावत शुरू कई, वरी रमज़ान अचे त असां तिलावत क़ुरान पाक करण वारा हुजूं। जेकॾहिं असां क़ुरान करीम, जेकॾहिं असां रमज़ान में तहज्जुद शुरू कयो हो, वरी रमज़ान अचे त वरी इहो महिमान अचे त ॾिसे असां वरी उहे साॻिया तहज्जुद गुज़ार आहियूं, पहिरियां नमाज़ूं न पढ़ंदासीं, रमज़ान मोटी अचे ॾिसे त वरी उहो दीवानो नमाज जो पाबंद आहे। कंहिं बुज़ुर्ग कंहिं पुछो त रमज़ान में इबादत जेका घणी कजे या शाबान में कजे, अफ़ज़ल रमज़ान या शाबान आहे? उन बुज़ुर्ग चयो त रमज़ान पंहिंजी जाइ ते अफ़ज़ल आहे, शाबान पंहिंजी जाइ ते अफ़ज़ल आहे, पर ए मुसलमान तूं इबादत रहमान जी कर, छो जो तूं इबादत रमज़ान में रहमान जी कई, शाबान में इबादत रहमान जी कई, रजब में जेके तो बरकत वारा रोज़ा रखिया उहे बि रहमान जे लाइ रखिया। उहो रहमान त 12 महीना आहे, जेकॾहिं रब तुंहिंजे मथां रमज़ान में बरकतूं नाज़िल फरमाए सके थो, उहो रहमान चाहे त सॼो साल तोखे इन रमज़ान जेतिरियूं बरकतूं ॾेई सघे थो। लिहाज़ा तूं सॼो साल उन रहमान जी इबादत कर, जंहिं रहमान जे नाले तूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चई करे हर कमु शुरू कंदो आहे, उन रहमान रब जी इबादत कर। रमज़ान महीनो आयो वरी वेंदो हलियो, इहो ज़िंदगीअ जो आहे, जेकॾहिं कंहिं में आ कंहिंजे ज़िंदगी में आयो कंहिंजे न बि आयो, इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर खां वठी रमज़ान अचे पियो, हर शख़्स खे आज़माए पियो, को इन में पास थिए को फेल थिए, पर रहमान जो जेको आहे उन जी इबादत कई वञे। जेकॾहिं तव्हां